इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल कलामिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल्लु मन अलैहा फ़ानियुन व यबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम। सदक़ल्लाहु मौलानिल अज़ीम व सदक़ रसूलुहु नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत सां सोने नबी जा आशिक सोने साईं ते दुरूद शरीफ पढ़ें। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सबसे पहले मशीयत के अनवार से नक्शे रूए मोहम्मद बनाया गया। सुभान अल्लाह डरिया। सबसे पहले मशीयत के अनवार से नक्शे रूए मोहम्मद बनाया गया। फिर उसी नक्श से लेके ताबानियां बज़्म कौनो मकां को सजाया गया। के तो हशर का मुझे क्या डरे, कासिम मेरा आका है वो, मेरा मौला है वो, जिनकी झोली में जन्नत सजाई गई। चे तो पखिन पोखी पोख पर पाण हुआ परदेसी, लगी अहड़ी हीर जो पखी पकल पोख छड़े हलिया वया। चे तो पोढ़ो थियो न सिज झूनी थी न जमीन, पनीअ ते खणी बिजो हारी दड़हारी भी हलिया वया। चे तो सुता उथी जाग निंड न कजे ए तेरी, मत सुल्तानी सुहाग निंड कंदे न मिलई। अज 14 जनवरी 2024 है। गोठ मज़ारी खान कोलाची लग बगदादी आदलपुर जे वेझो घोटकी जे ज़िले जे अंदर बिरादर अज़ीज़ मुझो प्यारो भा ए उलमा सां मुहब्बत रखण वारो मुजाहिद इस्लाम अमानुल्लाह कोलाची साहब जी दावत ते उन जी हुकूमत ते तवां जी ज़ियारत जो रब मौक़ो नसीब फरमायो। दिल तो घुरे पई महीनो रजबुल मुरज्जब जो महीनो, हुजूर जे मेराज जो महीनो हो, पर दिल घुरे थी त जो फिक्र आखिरत तवां खे याद ॾियारियां। जो क़बर विसरी वई अथव तॾहिं त अल्लाह जे क़ुरान जो महफ़िलूं ख़ाली नज़र थियूं अचनि। ऐं ॾुख ऐं अफ़सोस सां मैं एतिरो थो चवां जो असां मुसलमाननि मां निमाज़ हली वई, आज़ान मिली आहे त जलसे मां निकरी निमाज़ पढ़ण जे लाइ कंहिंखे शौक़ु कोन्हे। कुझु माण्हू आहिनि जिन जे करे हे मुल्क हले वेठो। यादि रखो मुसलमानो, ज़िंदगी ते भरवसो नाहे। हिन क़ुरान सां मुहब्बत रखो। क़बर ऐं क़यामत जो संगी अथव सुहिणो क़ुरान। हिन क़ुरान सां यारी रखो। जंहिं क़बर में अबो न हलंदई, अम्मा न हलंदई, मासी नानी पुट पोटा न हलंदा, हलंदो त सुहिणो क़ुरान हलंदो। ऐं मञा थो तव्हां सकरात वारा माण्हू बि ॾिठा हूंदा। अबा ॾिठा अथव न, अबे जी सकरात, अम्मा जी सकरात, चाचे जी मामे जी सकरात, मथों बीठो आहे। अबे खे ॻाल्हाइण जी ताक़त नाहे, ही अखियूं मथे छत खे लॻियूं हुयूं हुन। हाणे तके थो ॼाण मां दुनिया खे छॾियमि। ॾिसके तो मुंहिंजी घरवारी बेवा बणिजी वेंदी, बच्चा यतीम बणिजी वेंदा, घरवारी अकेली रहिजी वेंदी। ॼाण मिटनि मुंहिंजे जिस्म तो कपिड़ा बि लाथा, खफन वारी चादर पाराए मूंखे पेनुनि वारी हालत करे क़बर में सटे ईंदा। क़यामत ते मूंखे अकेलो रहणो आहे। हे पाणी समझे थो। वो तो कुरान फरमाए तो कल्ला इज़ा बलगति तराकिया वकील मन राक
फिराक वज़न्ना अन्नहुल फिराक। हे पानी समझदाई जो टाइम हर शइ ते रहजी वेंदी। मुसलमानों ने कब्र जी तैयारी कोन कई थव। आज़ान मिले थी मस्जिद ॾे कोन था अचूं। क़ुरान जो वाइज़ ऐं जलसो आहे त ॿुधण जे लाइ बि टाइम ई नाहे। अञा वरी शैतान गिरियूं शुरू हूंदनि। हे जॾहिं अमानुल्लाह जलसो रखंदो आहे भई असांजे कोलाचिन जो माण्हू मरी वेंदो आहे। अलाह इम्तिहान वठंदो आहे। जेको रब जे वेझो थींदो आहे रब इम्तिहान वठंदो आहे। ओ चरियो मत ख़ुदा नाराज़ न थी वञेव। मारण वारो बि हो त जीअरण वारो बि हो। पर जेकॾहिं हिन जलसे सां मौत कोन ईंदी, हिन जलसे जे कराइण में जेकॾहिं तोखे मौत आयो त रब आज़माए थो। जे मरी वई ख़ुदा जो कसम हिन ॾींहं जी बरकत जे करे क़ुरान जे जलसे जे करे मन उठल रब राज़ी थी जन्नत जो फ़ैसिलो करे छॾे। हे महफ़िल मज़ाक आहे। हे वॾेरनि जूं कचारियूं उन्हनि में वञी विहे थो, गाननि में नाचुनि में सॼी सॼी राति माण्हू राग था वॼाइनि। निंड्रू हराम। मुंहिंजे पाड़े में शादी थी आहे, महीनो अॻु में हुननि साज़ हलाया। निंड हराम करे छॾी अथनि माण्हुनि जो, जीअण हराम करे छॾियो अथनि। लानत वसे थी माण्हू उते ख़ुशि था थियनि। जे क़ुर पढ़िजे थो पोइ शैतानी चकर था हलाए। शैतान वारियूं ॻाल्हियूं जैसे जलसा करे सी माण्हू मर वेसन, सॼो ॻोठ मर वञे परवाह नहीं है। क़ुरान ज़रूर होवे। अबा क़ुरान हुजे या न हुजे, भली मरणो त आहे न, पर जे क़ुरान जे वाइज़ में मरी वञे त पोइ केॾी न ख़ुशि नसीबी आहे। हे थी हक़ जी जमात जा परवाना। ॿुधाए थो त क़ुरान ॿुधंदे मौत अचे, ॿियो असांखे छा खपे। मौत अचणो ई त आहे न, पर जे क़ुरान जे वाइज़ में मौत अचे, जलसे में मौत अचे, हिन दीन जी कचारी में मौत अचे, केॾो न भलो मौत। वीसीआर ॾिसंदे मौत अचई, एक्सीडेंट में मौत अचई, ओचिते मौत खो नबी से पनाह घुरी थी। एक्सीडेंट में ओचितो मौत था थियनि, वीचारनि खे कलमे जी दौलत जी नेमत बि नसीब नथी थिए, महरूम था थी वञनि। पर जे क़ुरान मजीद ॿुधे थो, हिन महफ़िल में वेठो आहे त ख़ुदा यादि अचे थो, ख़ुदा जो कसम बख़्शजी वञे थो। अॼु फ़िक्र आख़िरत जो हलियो वियो आहे, दुनिया जी मोहब्बत ग़रक़ करे छॾियो आहे असांखे। छड़ो न हिते ऐलान थिए हा बाबा माशाअल्लाह माशाअल्लाह अमानुल्लाह फ़कीर जलसो त करायो आहे, पर जलसे जी पिछाड़ी जी माल दुआ खां पोइ हिते पैसा विराईंदो, नोटनि जी बारिश थींदी। मां ख़ुदा जो कसम खणी हिन क़ुरान मजीद जॻहियूं चवां थो, हे सॼो पिंडाल भरियल हुजे हा, पर रोडनि ते माण्हू बीठा हुजनि हा, ऐलान पिया करनि हा, मिंठू पिया करनि हा, यार अल्लाह जो वास्तो त मुंहिंजो नालो लिखाइजो, मत मां महरूम न थी वञा। हिते तुंहिंजो नेकिन में नालो थो लिखजे, पर तोखे बुखार थो चढ़े। जॾहिं क़बर में घिरे न, जिते नेकिन जी खोट थींदी पोइ ते रत जा ॻोड़ा हारींदी। जंहिं क़बर में अकेलो रहणो अथई पोइ 100 साल रहाए रब जी मर्ज़ी, 1000 साल रहाए रब जी मर्ज़ी। जेसी ते क़यामत अचे तो असांखे क़बर में अकेलो रहणो पवंदो। उन अकेली क़बर में कोठी सौड़ी में रहण जे लाइ कुछ सामान तैयार कर। के तो अच्छे अच्छों को न छोड़ा मौत ने, खेल कितनों के बिगाड़े मौत ने। के तो सोने वाले रब का सजदा करके सो, कहीं ऐसा न हो कि सुबह को उठो या न उठो। खबर अथव रात जो सुम्हंदो, सुबुह रात जो अध रात जो हवा निकिरी वञे, मरी वियो, साह वियो, सिंबल वियो, बस हे जिस्म में हे रूह थी न हलियो वई न, पर मैयत सॾ में हर को चवंदो जल्दी कयो जल्दी कयो जल्दी कयो, फिलाणो माण्हू मरी वियो आहे, अचो त तड़ करायूंसि। मिटनि माइटनि जी एतिरी महिरबानी थींदी, तड़ कराईंदई, खफ़न बि पाराईंदई, जनाज़ो बि पढ़ंदई, खटोले खे कुल्ले ते खणी कब्रस्तान ते हलंदई, मण जा मण मिटी ॾेई लटे मोटी हलिया वेंदई, पर गॾु न सुम्हंदई। गॾु सुम्हण वारी हस्ती आहे त क़ुरान आहे। मत इन्हनि शैताननि माण्हुनि जे चक्कर में अची ईमान ॿोड़े त बाबा जलसो थींदो त मौत ईंदो। बाबा जे चओ हर को चवे भली चवे चवे सदाई चवे त बाबा जलसे में जे असां मरी वियासीं त इंशाअल्लाह असांखे क़ुरान जे वाइज़ जे करे रब राज़ी आहे, यकीनन जन्नत मिली। केड़ा केड़ा था चओ बा मौत अचे, क़ुरान जे जलसे में जेके वेठा हो ये फिडड़ा हथ न खणो, सच्चा हथ खणो। जे मौत अचे त कामयाबी आहे न, पर छड़ो न हेॾो इज़राइल बि हकल ॾेव कंहिंजो साह कढा। वो सभिनी जी चीखट रणियूं पइजी वेंदियूं, भॼ भॼा रोड ते बगदादी वारो पासो को हेॾो फिरी बाबा इन मुल्ला जो साह कढजाए। मथे जेके संदुल ते वेठा आहिनि अॻ में इन्हनि खे वठ पोइ
कुराड़ो आन लठ जी टेक ते हले थो झूर कुराड़ो दंद भजी पिया थस दीत नथी पवेस ऐनक चश्मो चढ़ियो पियो आ पो भी पुछेस चाचा मौत अचे चंदो बाह लगी सिर के पिटे तो एडी हयाती सा मोहब्बत आ हिते रहण वारी हस्ती ही त मदीने जे घोट जी होई जे नबी जे सदके रब जहान जोड़ियो आ वो मिठो मोहम्मद भी न रहियो आ त तू मां केर थींदा मालूम छो त नेक कबर में वींदो कबर मुबारको दींदस खटे आयो न फरमान वींदो कबर चोंदी बदनसीब जमे ही न हाथ भलो हो ना फरमान लाए अजाबा बेदीन लाए अजाबा बेदीन नमाजी लाए अजाबा हिन जे कुरान मजीद जे मुखालिफ जी कबर बाह सा भरियल होंदी हिन सा प्यार करण वारन जी कबर जन्नत जो घर त बण भी है यार भी अग में वही इस्तकबाल वो शायर आ दुआ हे जलसो थे या वरी हमेशा लाए बंद करायो न न जेके चओ था थे उहे त मथे हथ खणो थे न कुरान जो जलसो अब जे कुरान जो वाइज पढ़बो आ न भितर भितर ते रहमत वसंदी आ समझो था न भितर भितर ते रहमत वसंदी आ अजाब टरी वींदा हन मुसीबतों टरी वींदियूं हन ओ बदनसीबो पंजी आखिरत के तबाह न कयो ये दुनिया खत्म थियण वारी तो कुरान तो फरमाए कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम रब तो फरमाए हर शय ते फनायत इंदी पर हमेशा रहण वारी जात मां अल्लाह जी रहंदी काडे विया अब्बा काडे विया डाडा काडे विया परदादा सब कबरन में सुताए ने केडी असां जो नंबर भी 1.25 लाख नबियन जो ताज मुजो सोहणो मोहम्मद जंहिंजे करे रब जहान जोड़ियो वो साईं भी वनी रोज़े में सुतो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंजा जिंदगी जा आखिरी लम्हा पाक पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में जिब्रील ही आयो अर्ज करे तो सोना तवा जो केड़ो हाल आ फरमाए अल्हम्दुलिल्लाह जेड़े हाल में रब रहा है मां मोहम्मद राजी हां जेड़े हाल में रहा है मां मोहम्मद राजी हां जिब्रील के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए जिब्रील दे को हाल अहवाल एतरे ते दरवाजो खड़कियो संजन फरमाइन त केर दरवाजे मन दकल बाब केरा जैसे आना इजराइल मां इजराइल बीठो आ जे मोकल दींदो अंदर ईंदुम न त इतो मोटी वींदुम मत तहां वरी घोटकी वारा चो त असां जो भी इजराइल दरवाजो खड़काइंदो हे तुंजो मुंजो मकाम ना है हे मदीने के मीर जो शान हो बिन नबियन दे इजराइल आयो तो मोकल न वरतई हजरत सुलेमान जेके रूए जमीन की रब बादशाही दिनी ही मुसलमानों तवज्जो क्यों बैतुल मुकद्दस जो कम थो कराए जिन इंसान कम था करन पोयो इजराइल अची पोतो छा तो चविस अस्सलामु अलैकुम या सुलेमान पोते जो हिय जो नजर फेरई त पेरन मो जमीन निकरी वई अब इजराइल जो सड बुधी चंगन भलन जा साहुल लुकी में थी था नबी या रूए जमीन जो बादशाह हुआ पोते तक जे इजराइल केमे आया है खैर त है सुना तेरा टाइम पूरा थी गया जे भुलियो त ना है जैसे भुलियो ना है ते मतलब बियो सुलेमान हो जाई जे भुलियो ना है तो जो टाइम पूरो थी हुआ इजराइल भला थोड़ी मोकल दे त मां घरों चक्कर दई अचां जे सुलेमान घर वञ जेतिरो मूं वटि टाइम कोन्हे जे बीठो आ लठ जी टेक ते विहां त पोइ साओ कढ जे सुलेमान कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे होॾो ॾाढी सरकार जो हुकुम थी वियो आहे तुंहिंजो टाइम पूरो आहे ऐं कुरान भी चवे थो इज़ा जा अजलहुम ला यस्ताखिरून साअतन वला यस्तक़दिमून फरमाए अजल जो टाइम आयो न मिनट त परे पर सेकंड जी मोकल भी न मिलंदी पोइ बहानो बणजी ईंदो यार अटैक थी गयो न त न मरे हा एक्सीडेंट थी पिया साईं हितों खिलंदो वयो मौत ते जनाजा घर पहुता कोहराम मची विया ओ सियाणा ओ सादा मत तोखे के जाहिल समझायो आ तो कुरान जे जलसे कराइण खां पोइ माण्हू मरंदा आहिनि पर सदाई मरे त मरे उहो माण्हू जो कुरान जो वाइज़ बंदि न थींदो अवा मोमिन इन शइ में ख़ुशि थींदो आहे मुनाफ़िक सड़ंदो आहे बेईमान सड़ंदो आहे ऐं तव्हांजी दिलि ख़ुशि थी हूंदी ऐं कुरान पढ़ण में मौत अचे ॿियो असांखे छा खपे ऐं कुरान जे मौत में मज़ो ई पवंदो आहे
मदीने जे मीर मिठे मोहम्मद करीम जा परवानो आमिना जे लाल जा दीवानो जिब्रील कुर्बान वञा नबी संजी होॾे ख़िदमत में वेठो आहे। होॾे हज़रत सुलेमान जो वाक़ियो पे अर्ज़ कयुमि। सुलेमान नबी खे चवे थो कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे, टाइम पूरो थी वियो आहे। ईअं बीठे पेर हज़रत सुलेमान नबी जो रूहे ज़मीन जो बादशाह हो इस्राईल रूह कब्ज़ कयूं थो वञे। साह निकिरी वियोसि, लठ जी टेक ते बीठो आहे। अल्लाह से पंहिंजी कुदरत सां बीहारे छॾियोसि। हीअं बीठो आहे। मलाइक बि मलाइक ॾिसनि था, जिन कमु करनि था, मलाइक कमु करनि था। यार अॼु मोकल ई नथो ॾिए। जिन कमु करनि था, इंसान कमु करनि था, सभु माण्हू कमु करनि था। यार अॼु छा थी वियो आहे? हिनखे मलाइक बि ॾिसी हैरान था थियनि, छो त रब जो हुकुम त थी वियो आहे न। फ़रिश्तो बीठो आहे, हे साहु कढी कुंड में बीठो आहे। तुंहिंजो असांजो साहु कढंदो न, हीअं दरवाज़े ते बीहे थो। किताबनि में अचे थो, तूं असां रोईंदा हूं, रड़ियूं कंदा हूं, दाहूं कंदा हूं, चीखा कंदा हूं। हेर मुंहिंजो चाचो मरी वियो, मामो मरी वियो, मरण जहिड़ो न हो। किताबनि में इज़राइल दरवाज़े ते बि ज़ोरदार हकल ॾेई चवंदो आहे, ख़बरदार छो था रो? मूंखे तव्हांजे घर में बार बार अचणो आहे, कंहिंखे ज़िंदा छॾणो नाहे। नबी साईं फरमायो जी आवाज़ इज़राइल ॿुधी, इंसान ॿुधी वठे त उन्हनि खां पंहिंजो मैयत विसरी वञे, पंहिंजो फ़िक्र लॻी वञे। जिन इंसान जो कम जो करनि पिया न, ईअं बीठा आहिनि। यार सुलेमान न पाण वेहे थो न मोकल थो ॾे। हिक ॿिए खे चयूं वेझो वञोसि, मोकल घुरोसि। जीअं वेझड़ो जो आहे त लठ खे वरी अलाह साईं उॾाई खे हुकुम कयो। उॾाई ॾिठी अथव खाइण में तकड़ी, भला भला काठनि जा दरवाज़ा माण्हुनि जा खाई वई। उॾाई हुनखे अॻु में खाई छॾियो हो। जीअं जो वेझड़ो जो आया त चऊंसि अञा सुरियाई मस्तु लठ जो सॼी पोइली थी वई, ख़तम थी वई, किरी त सुलेमान नबी बि मथऊं। हिक ॿिए खे तके चवनि पिया, अरे हे त कॾहिं दा मर गया है, हे त मरी वियो आहे। हे सुलेमान नबी आहे, रूए ज़मीन जो बादशाह, पर हे नबियनि जो नबी आहे। चओ न सुभान अल्लाह। हे काइनात जे लाइ रहमत बणिजी अचण वारो मुहम्मद मीर आहे। इज़राइल चवे थो संजय मोकल ॾियो त अंदरि अचां, न त हितां हलियो वञा। पाण फरमाए त इज़राइल तोखे मोकल आहे, अंदरि आहे। इज़राइल अंदरि आयो। नबी संजी भर में गोॾा भनी अदब सां ईअं वेठो जीअं शागिर्द पंहिंजे उस्ताद जॻो वेहंदो आहे, जे मुरीद पंहिंजे मुर्शिद जॻियो वेहंदो आहे। संजन फरमाए इज़राइल कीअं आयो आहे? अर्ज़ करे तो सुणा, रब से मूंखे तव्हां ॾे मोकिलियो आहे, मां पाण न आयो आहियां, हुन रब जी मर्ज़ी सां आयो आहियां। जे दुनिया में रहणु चाहियो त भली क़यामत ते रहिया पिया हुजो, जे मथे हलणु चाहियो त अल्लाह सां तव्हांजी मुलाक़ात जो वॾो शौक़ु थो रखे। पाण फरमाए त इज़राइल पोइ हिन दुनिया कमीनी में मां मुहम्मद रही छा कंदुमि? जल्दी कर, देर न कर, मुंहिंजो रूह कब्ज़ कर त मां पंहिंजे रब सां हली जल्दी मिलां। हिते त सदाई माण्हू सूरन में आहे न साईं। साईं मौली साहब क्या करूं, महंगाई वध गई है। हिकिड़ो बि मूंखे चवे साईं दुआ घुर, महंगाई वधी वई आहे, कुझु मुड़े कुशादगी थी, मतलब निमाज़ चइसि निमाज़ औंधी कई। हा निमाज़ न पढ़ंदे पोइ तुंहिंजी रोज़ी में बरकत पवंदी। करोड़पति हुजे पर निमाज़ी न आहे, रोज़ी में बरकत न, सदाई परेशान आहे। हेॾो सारो ॻोठा नाराज़ न थीजो जे कावड़जी वियो त मुंहिंजी बनी तव्हां वटि कोन्हे। हाणे मां मस्जिद में निमाज़ पढ़ियूं थो अचां, मस्जिद गवाही पई ॾे त निमाज़ नथा। अल्लाह जो कसम खणी चवां थो साईं, मुसल्लो जेको इमाम जो रखियो पियो हो उते कबूतरनि जूं विठियूं पयूं हुयूं, मतलब निमाज़ की पढ़बी। ॿिए जवान अची छंडियो आहे, मतलब शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। ॻोठ मुसलमाननि जो आहे, निमाज़ कोन्हे, वरी कावड़िया वेठा आहिनि त जलसे में माण्हू था छिता थिया हो, पंहिंजी क़यामत क़बर खे बर्बाद था कयो। आलिम ईंदा आहिनि, रहमत वसंदी आहे। जंहिं शहर में आलिम न ईंदा आहिनि उन में ख़ुदा जी रहमत न हूंदी आहे। तव्हां ते रहमत थी वसे। अॼु सुबुह खां वठी क़ुरान जी महफ़िल, अब क़ुरान जूं महफ़िलूं हुजनि या न हुजनि, मां दुआ करण आयो आहियां त अल्लाह साईं क़ुरान जूं महफ़िलूं नसीब करे। आमीन त चओ न। पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए इज़राइल अंदर अच। इज़राइल अंदर आयो, नबी संगी भर में वेठो आ। पाण करीमन फरमाए जिब्रील यार हाणे मां मुहम्मद दुनिया के छड़ण वारो आ, मुंहिंजी अलविदाई आ, भला ॿुधाए त मुंहिंजे वञण खां पोइ हिन धरती ते ईंदे या न ईंदे? अर्ज़ करे तो सोना ईंदुमि पर 3 मरतबा ईंदुमि। जिब्रील छा खणी ईंदे? चए खणी कुझु न ईंदुमि, अञा खणी हलियो वेंदुमि। छा खणी वेंदे? जैसे पहिरें चक्कर आयमि तुंहिंजी उम्मत मां मोहब्बत कढी वेंदुमि। कसम थो अल्लाह जो, मोहब्बत अथव? नथा ॻाल्हायो, नफ़रत प्यार हलियो वियो, भा जो दुश्मन।
सब याद आ मुखे तू वे त से हेडो सामो वे थोड़ो तस्बीह ते जोर थी पढ़ पढ़ा वे ते झंडो हिक न हणायो तस तो इलेक्शन आ इनन डंडन में कुंडन में झंडा हुजणा तुंजी एतरी मेहनत हे हिकड़े झंडे सां छा थींदो न थोड़ा हिन अञा घणा हुजण खपना हो मोटरसाइकिलन ते गरीब पाण हणी आया सब हिकड़ी में लगल आहिनि अल्लाह हे मुझो पुराणो यार आ तहां असांजी भेणी न आहे साईं अंदाज़ो 30 साल थिया न पाण 30 सालन जो दोस्त आ मुझो जॾहिं मैसरे में पढ़ाईंदो उन ज़माने खां पोइ जॾहिं उतों छॾे आयो त यारी बि टोड़ियूं आयो उन्हनि सां मूंखे बि ख़तम करे ईअं आहे या न हक़ ॻाल्हाए थो त क़ुरान जो कारी आहे थियो न सुभाणे होॾो ॾिस जमियत झंडो हाणे जवाननि फड़कायो थी सभु मुंहिंजो न चओ न हे कुझु ॿियनि जा बि हूंदा ये तो चवे सब मेडे हिन अब असाई ते दियो चओ न सुभान अल्लाह पाक नबी इमाम लंबिया फरमाए जिब्रील बे चक्कर ईंदे छा खणी वींदे पहरे चक्कर त मोहब्बत पर बे चक्कर आयम त जे बरकत खणी वींदो कसम तो अल्लाह जो बरकत अथव न था गालायो जै को जो पुछा कर किसी बरकत कोने अरे बाबा छो बरकत कोने सही तावीज लिखी दे बुड्डी मरण